नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि में वाध खां पोइ उॾेरोलाल में महांगाई अरूज ते पहुची वई आहे। शहरनि मुतालबो कयो आहे त पेट्रोल जा वधायल अघ फौरी तौर ते ख़त्म करे रिलीफ ॾिनो वञे। उन हवाले सां ॾिसूं था उॾेरोलाल मां महबूब न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर शाहिद कासकेली जी ही रिपोर्ट। सरकार पारां जेको गुज़िरियल 15 ॾींहं पहिरीं जेको 15 सेप्टेम्बर ते जेको 5 रुपया फी लीटर पेट्रोल महांगो कयो, उन खां पोइ वरी 1 अक्टूबर ते जेको 4 रुपया लीटर पेट्रोल महांगो कयो। उन हवाले सां असां उॾेरोलाल स्टेशन ऐं उन जे भरपासे खां ईंदड़ माण्हुनि खां पुछंदासीं त उन जो छा चवणु। का ख़बर ई कोन थी पए। बसि हर ॻाल्हि वज़ीर आज़म खे गुज़ारिश आहे त को हाणे असांजो इहो ई मुतालबो आहे त हाणे ॾिसे पियो हाल बसि जेको बि थी सघे उहो करे, सस्ताई करे, सस्ताई कुझु करे, कुझु रहम करे ग़रीबनि ते। मांगो दियो हाणे अटो मांगो थी घर बि केॾा वञूं, ग़रीब वञूं केॾा, अटो मांगो दियो, तेल तारीख़ दादी 30 रुपया किले में। हाणे कुझु ग़रीब असां था कनि, हुकूमत वारा छा बि करे ख़बर ई कान थी पए। सॼो आहे सभा असांजे वठण जे पहुच खां ई परे आहे। बाक़ी हाणे गवर्नमेंट जेको आहे एतिरो तेल महांगो आहे, कंहिं बि दौर में एतिरो महांगो न थियो आहे। ऐं तेल महांगो करे हुकूमत चेल चिबी करे छॾिया। ग़रीब आवाम आहियूं, हिते तेल ॾींहों ॾींहुं महांगो थींदो वञे, ॾींहों ॾींहुं महांगो थींदो वञे। असां हुकूमत पाकिस्तान जनाब वज़ीर आज़म इमरान खान खां अपील कंदासीं त तेल जेको सो ॾींहों ॾींहुं महांगो कंदो वञे, इन जे लाइ असां अपील कंदासीं त लिहाज़ा ग़रीबनि ते रहम कयो वञे। तेल एॾो महांगो करे वियो आहे हुकूमत ते, असां कुझु पूरी कोन था करे सघूं। सही आहे, असां पाण ग़रीब माण्हू छा करे सघंदासीं। तेल जो पैसो ख़र्चु कढंदासीं त पोइ घर जो ख़र्चो केरु कढंदो। असां मज़दूर माण्हू, कारोबार आहे कोन, तेल महांगो करे वियो आहे। खाधे पीते जे पेट्रोल वधे थो त उन सां गॾु खाधे पीते जेके शयूं आहिनि सभु वधनि थियूं। पेट्रोल सां मईशत ते पूरो असरु, पूरे माना ग़रीब ते वॾो असरु पए थो। पेट्रोल घणे लीटर थी? हींअर 128.90 पैसा। कैमरा टीम सां गॾु शाहिद कासकेली, MNN न्यूज़ उॾेरोलाल।